अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाद खोसो ऐं हवाले से रहियो शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी वीडियो में तव्हांखे खुश आमदीद। दोस्तों, अॼु जेका मां तव्हां सां अपडेट शेयर करण वारो आहियां, यकीन ॼाणियो तव्हां, अॼु वॾी रिसर्च खां वठी कल्ह खां वठी परीं खां वठी मां रिसर्च करे राब्ता करे अदाकारनि सां, डायरेक्टरनि सां पकी कंफर्म ख़बर ॾियण जे लाइ बेताब हुयुसि। कल ही मां तव्हांखे ॿुधाए छॾियो त जेका 10 अक्टूबर ते इजाज़ मला कुझु ॿिनि अदाकारनि दुलाब ड्रामे जी पहिरीं केस जेका ॻाल्हि कई आहे, इन में मूंखे शक लॻे थो। मां पोइ बि इन खे रिसर्च कंदुमि ऐं राब्ता कंदुमि, पक कंदुमि त इन में केतिरी सचाई आहे। मूंखे शक इन लाइ लॻे थो दोस्तो त 2 अप्रैल खां पहिरियां ड्रामो दुलाब हली नथो सघे। ठीकु आहे दोस्तो, तफ़सील सां तव्हांखे मां ॿुधायां थो, लेकिन पहिरियां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, लाइक करे, सब्सक्राइब करे, शेयर बि करे छॾियो लिंक खे। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। अॼु वॾा दोस्तो सुवाल आहिनि, उहे जवाब ॾींदुसि उन्हनि जा। ऐं हिकु अहिड़ो जेको यूट्यूबर आहे जंहिं मूं ते हरू भरू तनक़ीद कई आहे, ऐं मां उन जे बाबति बि कुझु ॻाल्हि कंदुसि तव्हांजे साम्हूं। अॼु ज़बरदस्त अपडेट्स तव्हां सां शेयर करणी आहे, ख़ासि करे दुलाब जी अपडेट। उहा जेको आहे सभ खां वधीक आहे मुंहिंजे लाइ। दोस्तों, कल्ह वारी वीडियो में तव्हांखे मां ॿुधाए छॾियो, तव्हां यकीननि जे मुंहिंजी कल्ह वारी वीडियो ॾिठी आहे त मां उन में ॿुधायो, 3 ॾींहं वारी में मां इहा ॻाल्हि कई त 10 अक्टूबर ते ॻाल्हि हली आहे ड्रामे जी। बहरहाल कंफर्म न आहे। कल्ह वारी में मूं इहा ॻाल्हि कई वीडियो में त इन में मूंखे शक पइजे थो। अॼु मां पक करे आयो आहियां त असली ॻाल्हि छा आहे। दोस्तो, इजाज़ मला जॾहिं इहा ॻाल्हि कई कुझु ॿिनि अदाकारनि त 10 अक्टूबर ते ड्रामो हलंदो, मूंखे थोरो इन में डाउट थियो। मां त ख़बर ॾेई छॾी, वरी बि मां चयो यार वॾो अदाकार आहे, थी सघे थो हलंदो बि सही, हाणे बि थी सघे थो इन जी ॻाल्हि मतिलबु पूरी थी वञे, 10 अक्टूबर ते मथां हली वञे। लेकिन शक आहे, अञा थोरो बीहो, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। वजह इहा आहे दोस्तो त जॾहिं मूं डायरेक्टरनि सां राब्ता कया, उन खां पहिरियां मूंखे शक कीअं आयो त 50 एपिसोड खां पहिरियां को बि ड्रामो स्टार्ट न आहे थींदो जेको वॾो सुप सीरियल हुजे। छाजे करे पोइ बरसातियुनि जा मसइला थी वेंदा आहिनि, अदाकारनि जा मसइला थी वेंदा आहिनि, शूटिंग रुकिजी वेंदी आहे, ड्रामो मज़ो न ईंदो आहे, पोइ अध में ड्रामो बंदि करिणो पइजी वेंदो आहे। जेसीं ताईं 2 अप्रैल मुकमल करे, यानी 40 खां 50 एपिसोड मुकमल करे, तेसीं ताईं वीडियो पहिरियों एपिसोड न आहे हलाए वेंदो। जॾहिं 1 अप्रैल शूट थी चुको आहे, 1 अञा अध में उनजी शूटिंग हले थी लगातार, यकदमि कीअं वरी 10 अक्टूबर ते ड्रामो हलंदो, मूंखे इन में शक पइजी वियो। मां राब्तो कयो दोस्तो, मां कंहिंसां राब्तो कयो, सची ॻाल्हि कंदुमि, तव्हां सां मां कूड़ न आहियां आणंदो। मां कुझु ओड़नि दोस्तनि सां राब्तो कयो जेका डायरेक्टर सां गॾु हुया, उहे बि अदाकार आहिनि, ऐं उन्हनि खां मां इहा ॻाल्हि पुछी, बाबा तव्हां डायरेक्टर सां गॾु शूटिंग करे रहिया आहियो, तव्हां हाल वाल ॾियो, छा दुलाब ड्रामो 10 अक्टूबर ते हलंदो? तव्हां मूंखे सही ॻाल्हि ॿुधायो, जा पुछो डायरेक्टर खां, जा मूंखे पुछी ॿुधायो। हुननि मूंसां राब्तो करायो, असांजो राब्तो थियो। जॾहिं असां इहा ॻाल्हि पुछी, फज़ल मलिक खजू साहब जा इहे लफ़्ज़ हुया, उन अदाकार खे उन इहा ॻाल्हि कई, यार मां डायरेक्टर आहियां, मुंहिंजो कमु आहे हितां शूटिंग करे मोकिलणु, इहो कमु आहे चैनल वारनि जो। चैनल वारा कहिड़ी तारीख़ ते हलाईंदा ड्रामो, कहिड़ी ते न हलाईंदा। पर हुन इहा ॻाल्हि कई, मूंखे नथो लॻे को 10 अक्टूबर ते ड्रामो हले। इहा जेको आहे इजाज़ मला जेको आहे मतां पंहिंजे तरफ़ों इहो चई छॾियो हुजे। हुन जॾहिं डायरेक्टर खे ई ख़बर न आहे त इजाज़ मला खे कीअं ख़बर पइजी वई। थी सघे थो इजाज़ मला वारी ॻाल्हि मतां पूरी बि थी वञे, ड्रामो अची बि वञे 10 अक्टूबर ते। बहरहाल फज़ल मलिक खजू साहब इहे ॻाल्हियूं क्यों जेके मां तव्हां शेयर कयूं, ऐं हुन अदाकार बि मूंखे इहा ॻाल्हि कई। मां उनखे चयो, यार मूंखे शक पवे थो 10 अक्टूबर ते ड्रामो न ईंदो। मूंखे जेको आहे न, असांजो बि तजुर्बो आहे इन शयुनि में, 2 अप्रैल मुकमल ई न आहिनि त अॻे ड्रामो तव्हांजो कीअं अचे थो। हुन अदाकार बि इहा ॻाल्हि कई, यार मूंखे बि शक पवे थो, उहो पाण इन ड्रामे में आहे, चई यार मूंखे शक पवे थो जेको आहे न ड्रामो न ईंदो, ड्रामो वाक़ई न ईंदो। तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। कुझु ॿियनि अदाकारनि सां बि मुंहिंजो राब्तो थियो, लेकिन हिकिड़े ॿिए अदाकार इहा ॻाल्हि कई, यार 11 महीने जी 10 तारीख़ ते ड्रामो हली सघे थो, पर 10 महीने जी 10 तारीख़ ते नथो हली सघे। मुंहिंजो बि इहो तजुर्बो आहे, 10 महीने जी 10 तारीख़ ते मुश्किल आहे, नामुमकिन न आहे, पर मुश्किल आहे, ड्रामो नथो अची सघे। बहरहाल अची वियो त वाह वाह, भलाई थी वेंदी। 10 तारीख़ बि परे न आहे। मां तव्हांखे इन लाइ इन ते घणो मथो आयो, अदाकारनि सां राब्ता कया तव्हांजे लाइ दोस्तो, सिर्फ़ु जे मां इन खे ईअं हलाईंदो रहां। बाक़ी 10 अक्टूबर ते ड्रामो ईंदो सुभाणे। मूंखे जॾहिं मुंहिंजो तजुर्बो ई ॿुधाए पियो ड्रामो न ईंदो, मां तव्हांखे छो अरबरो जेको आहे न ग़लति इंफॉर्मेशन ॾियां। पोइ इन जे करे 10 अक्टूबर त अञा परे रहियो आहे, अञा आयो ई न आहे। मां अॻे ई तव्हांखे अपडेट ॾेई रहियो आहियां। हाणे जेको आहे 10 अक्टूबर जो इंतज़ारु करिणो आहे त छा थियण वारो, 10 अक्टूबर ते कहिड़ो चकर थियण वारो आहे, ईंदो ड्रामो न ईंदो। पर हाणे ॾिसूं था, मां तव्हांजे अॻियूं 2 ॻाल्हियूं रखी छॾियूं आहिनि।
कूड़ी ख़बर मां तव्हांखे न ॾींदुसि जीअं ॿियनि चैनल वारनि काफ़िन हलाए बि छॾी उन्हनि खे इहा बि ख़बर न आहे 2 स्पेल कॾहिं ईंदा 2 स्पेल खां पोइ ड्रामो हलंदो उन्हनि इहा अपडेट ॾेई बि छॾी अॻे त ड्रामो ईंदो फलाणी तारीख़ फलाणी मूं बि इहा अपडेट ॾिनी लेकिन उन सां गॾोगॾु मां इहा बि तव्हां ॻाल्हि कई इहा अञा कंफर्म ख़बर न आहे डायरेक्टर इहा ॻाल्हि न कई आहे मां तव्हां पुराणे वीडियोनि में तव्हां ॾिसो मां उदासी टीवी ते बि उहो वीडियो रखिया हुया अजरक इन्फो चैनल ते हिन ते बि मां उन्हनि में इहा शक जी ॻाल्हि कई मां चयो दोस्तो डायरेक्टर ॻाल्हि न कई आहे अदाकारनि ॻाल्हि कई आहे पोइ बि शक आहे पर हाल ॾिसूं था 10 तारीख़ ऐं ॿियनि तव्हांखे अञा इहा ख़बर न ॾिनी हूंदी लेकिन मां तव्हांखे सॼियूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं दोस्तो रखी छॾियूं ऐं हर हिकु ॻाल्हि तव्हां जेकी खोले रखियुमि ऐं हक़ीक़त पुछो मुंहिंजी इहा कोशिशि आहे त को सब्सक्राइबर खे मुंहिंजे फॉलोअर खे कूड़ी ख़बर न मिले पकी अपडेट मिले तॾहिं मां एतिरा मुश्किल राब्ता कया ऐं पंहिंजे राब्तनि जे ज़रिए मां इहा ॻाल्हि खोली ऐं इन खे जेको आहे न एक्सप्लोर करे ज़ाहिर कयो सभिनी जे साम्हूं ॻाल्हि रखी बाक़ी ईअं हाल वाल मां बि न कंदो आहियां ख़ाली पीली ऐं दोस्तो जेको कमेंट तव्हांजा आया आहिनि उहे पढ़ंदासीं लेकिन हिकिड़ो जेको यूट्यूबर आहे पहिरियों हुनजो हीउ तव्हां जेको आहे वीडियो क्लिप ॾिसो थोरो हे क्लिप ॾिसो पोइ हुन ते जेको आहे न गुफ़्तगू कयूं था भाउ यूट्यूबर आहे जेको असां अपडेट ॾियण वारनि जी गिला करे रहियो आहे त जेके बि पहिरियां तव्हां हीअ वीडियो क्लिप ॾिसो आयो ऐं मुंहिंजी अपडेट काफ़ी ॿिया यूट्यूबर ॾिसी ॿुधी करे पंहिंजे चैनल ते ॾींदा आहिनि बहरहाल दोस्तो हलूं था पंहिंजी अपडेट तरफ़ त ज़ाहिर चई रहियो आहे त जेके बि अपडेट ॾियण वारा आहिनि उहे मुंहिंजी वीडियो ॾिसी करे ऐं पोइ अपडेट ॾींदा आहिनि व्यूज़र वधाइण जे लाइ कंहिंजी बि गिला न आहे कभी पंहिंजी महिनत कर ऐं पंहिंजी महिनत सां अॻिते वध दोस्तो जो क्लिप वीडियो तव्हां ॾिठो यूट्यूबर यकीनन तव्हां सुञातो हूंदो या न मां नालो हिन जो छा खणा मां कॾहिं वीडियो में हिन जो नालो बि न खयो आहे हिकु चकर हिन अची कमेंट कयो हुयो मां इहा ॻाल्हि कई मुंहिंजी बि अपडेट ॾिसी करे कुझु यूट्यूबर ॾींदा आहिनि अपडेट्स मां हिन जे नाले ना हिन जो नालो खयो हुयो न का ॻाल्हि हिन अची कमेंट कयो हुयो वरी मां हिनजो कमेंट पढ़ी हिनखे जवाबु ॾिनो मां चयो मां तुंहिंजो नालो बि न खयो आहे मां कंहिं यूट्यूबर खे तनक़ीद जो निशानो न आहियां बणाईंदो मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे सभई यूट्यूबर जेका सिंध जा आहिनि अॻिते निकिरी अचनि लेकिन हिन पंहिंजी महिनत करण जी बजाए मुंहिंजा वीडियो क्लिप खणी पंहिंजे चैनल ते हलाइणु शुरू करे ॾिनई ऐं मूंखे तनक़ीद मूं ते करे शुरू करे ॾिनई ऐं वीडियो में इहो बि चवे थो मुंहिंजे नाले चवे थो जेको आहे तूं पंहिंजी महिनत कर पंहिंजी महिनत ते अॻिते वध मां इन यूट्यूबर खे इहो चवंदुसि मुंहिंजा भाउ जेको आहे मां पंहिंजी महिनत करे हिते 22-23 हज़ार सब्सक्राइबर हासिलु कया आहिनि मां तोखां पहिरियों हली रहियो आहियां 2018-19 खां तूं कल्ह जेको आहे प्लेटफॉर्म ते आयो आहीं ऐं वरी तूं मूंखे सेखारीं थो महिनत कर मां त मूंखे इहा वीडियो इन जी वीडियो जी लिंक मूं ॾे इहा 3-4 ॼाणे जी वीडियो आहे मूंखे हिकिड़े सब्सक्राइबर मुंहिंजे व्हाट्सअप ते मोकिली ॾाढो क़रीबी दोस्त आहे उन चयो यार हिकिड़ो यूट्यूबर तो तनक़ीद करे थो मां चयो यार मां त अॼु ताईं कंहिं तनक़ीद न आहे कई मूं ते छो थो तनक़ीद करे जॾहिं मूं वीडियो ॾिठी मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई वाक़ई हीअ त तनक़ीद करे थो ऐं मुंहिंजी कापी बि करे थो हाणे साम्हूं वेही जीअं मां वीडियो ठाहियां थो हाणे हू बि वरी साम्हूं वेही ईअं वीडियो ठाहे थो पहिरियों ईअं हू वीडियो न ठाहींदो अहिड़ा वीडियो न ठाहींदो पहिरियों तस्वीरूं हलाईंदो वेंदो पंहिंजी आवाज़ वॉइस ओवर कंदो रिकॉर्ड कंदो हुयो मां उनजा बक़ाया वीडियो वञी ॾिठा आहिनि हेठि चेक कया आहिनि ऐं मुंहिंजी कापी बि करे थो हर शइ करे थो वरी मूंखे चए थो मुंहिंजी अपडेट पहिरियों ईंदी आहे फलां टीम बाबा तुंहिंजी अपडेट ईंदी हूंदी मूं तोखे त कॾहिं न चयो आहे तुंहिंजी अपडेट न आहे ईंदी मूंखां पहिरियां ईंदी हूंदी बहरहाल तूं मूंखे छो थो निशानो बणाई तूं पंहिंजी महिनत कर त पंहिंजा जेको आहे तुंहिंजी अपडेट सुठी हूंदी तूं कामयाबु थी वेंदे लेकिन तूं शायदि खोसे खे जेको आहे न टारगेट करे निशानो बणाए तनक़ीद करे पंहिंजा सब्सक्राइबर हासिलु करणु चाहीं त मुंहिंजा भाउ ईअं न आहे थींदो मूं तुंहिंजो कॾहिं नालो बि न खयो आहे मां इहो नालो तुंहिंजो खयो हुयो त बाबा जॾहिं तुंहिंजो कमेंट आयो कमेंट पढ़ियो पोइ मां उहा ॻाल्हि कई हुई बाबा मां तुंहिंजे मथां को बि जेको आहे न ॻाल्हि न कई आहे तुंहिंजे चैनल जो नालो बि न खयो आहे ऐं इन यूट्यूबर खे दोस्तो तव्हां ॿुधायो छा इन में मां ग़लति आहियां या हू ग़लति आहे केरु आहे मां छा ग़लति ॻाल्हि कई हाणे बि मां का उन खे घटि वधि लफ़्ज़ न आहिनि ॻाल्हाया लेकिन मां उन खे इहा चवां थो मुंहिंजा भाउ मूंखां हटी तूं पंहिंजी इंफॉर्मेशन ॾे तूं कापी बि मुंहिंजी करे थो मूं वांगुरु साम्हूं वेही वीडिया बि ठाहे थो ऐं मूंखे चवे थो पंहिंजी महिनत कर ऐं मूंखे इहा बि ॻाल्हि करे थो मां तुंहिंजी अपडेट न आहियां वठंदो तुंहिंजी अपडेट ॾिसी मां अपडेट न आहियां ठाहींदो मूंखां पहिरियां तुंहिंजी अपडेट ईंदी आहे भाउ मुंहिंजा 3 चैनल 3 छा 10 चैनल ते मां कमु करे रहियो आहियां जंहिंमें उर्दू ड्रामे जी अपडेट बि मां ॾींदो आहियां मोनीटाइज़ आहिनि चैनल मुंहिंजा सभु तूं त हाणे मोनीटाइज़ करायो आहे तुंहिंजो जेको आहे न 5-6 हज़ार सब्सक्राइबर आहिनि तुंहिंजो मोनीटाइज़ हाणे थियो आहे मां 2 साल खां वठी मुंहिंजा चैनल मोनीटाइज़ आहिनि मां पंहिंजी पेमेंट मुंहिंजी अची रही आहे पोइ तूं कल्ह वारो अचण वारो तूं मूंखे छा सेखारींदे मुंहिंजा भाउ तूं मूंखे नथो सेखारे सघे तोखे मां इहो अर्ज़ु कंदुसि महिरबानी करे मां इन मौज़ू ते ॻाल्हाइण ई नथो चाहियां असांखे पंहिंजे कम सां कमु करणु ॾे कम ते जेको रस्ते ते हलणु ॾे तूं असांजी वीडियो क्लिप बि न हलां तो असांखे निशानो बि न बणाइणी शइ जो
यकीन ॼाणे जेको आहे न अॼुकल्ह दोस्तो तव्हांखे मां ॿुधायां न इहो आम थी वियो आहे कंहिं ॿिए खे बदनाम करे पाण खे फेमस करण वारा जाम अची विया आहिनि। हक़ीक़त पुछो ईअं ई थिए थो। फेसबुक ते तव्हां ॾिसो, टिकटॉक ते ॾिसो, जिते किथे माण्हू छा था करनि, ॿिए खे बदनाम करण जे चकर में पाण खे फेमस करनि था, पंहिंजी कोशिशि करनि था पाण जी पर्सनैलिटी साम्हूं आणण जे लाइ। हीअ जेको चहिरो मुंहिंजो आहे दोस्तो, मां पंहिंजी वॾी महिनत सां जेको आहे न तव्हांजे अॻे ज़ाहिर कयो आहे ऐं पंहिंजी महिनत सां मां हिते पुॻो आहियां। तव्हां मुंहिंजे चैनल जी हिस्ट्री ॾिसो, 2019 जो ठहियलु आहे ऐं जेको आहे 23,000 सब्सक्राइबर मुंहिंजा थी चुका आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे, 6 सालनि में 5 साल 6 सालनि में महिनत कई हूंदी न, हिते आयो हूंदो। ऐं हिन जी चैनल जी हिस्ट्री बि वञी तव्हां ॾिसजो कॾहिं ठहियो आहे। ऐं वरी मूंखे इहो सेखारे थो तूं पंहिंजी महिनत कर। बसि यार, अहिड़े यूट्यूबरनि खे छा कजे। हाणे वधीक इन भाउ खे अर्ज़ु कंदुसि, मुंहिंजा भाउ तूं पंहिंजे रस्ते, मां पंहिंजे रस्ते। मां सिर्फ़ु मजबूर थी तोखे जवाबु ॾिनो आहे, न त मां कंहिं अहिड़े यूट्यूबर खे जवाबु बि न आहियां ॾींदो। मूंखे एॾी अपडेट्स आहिनि मूं वटि एॾो टाइम बि न आहे। मुंहिंजो कमु एतिरो घणो आहे, मां तव्हां जहिड़नि खे जवाबु नथो ॾेई सघां। बहरहाल महिरबानी करे पाण खे अगरि कामयाबु करिणो थी पंहिंजी महिनत कर। बाक़ी असांखे तनक़ीद जो निशानो बणाए सब्सक्राइबर हासिलु तूं नथो करे सघे, उहे सब्सक्राइबर तुंहिंजे कम जा बि न आहिनि। वधीक तूं अञा नथो मुड़े, पाण ॼाण। बाक़ी जे घटि वधि ॻाल्हाईंदे त घटि वधि ॻाल्हाइण वारो कमु न सुलो हूंदो आहे। मुंहिंजी आदत न आहे त मां कंहिंखे घटि वधि ॻाल्हायां। मां तोखे प्यारु मोहबत जे लफ़्ज़नि में सम्झाए छॾियो आहे। वधीक पाण ॼाण। तूं एतिरो गुस्सो बि मूंखे इन लाइ ॾियायो आहे, तूं मुंहिंजे मथां नाहक वीडियो ठाहिया आहिनि। वधीक पाण ॼाण। हाणे हलूं था दोस्तो, अॼु जा जेका कमेंट आया आहिनि उन्हनि ते गुफ़्तगू कंदासीं। जेका बि कमेंट आहिनि सभई मां तव्हांजे साम्हूं रखंदुसि ऐं सभिनी ते जेको आहे इंशाअल्लाह जेका बि आयल हूंदा तव्हांजा सुवाल जवाबु उहे जेको आहे साम्हूं आणींदुसि। कमेंट माशाअल्लाह अॼु बि काफ़ी सारा आया आहिनि। ऐं पहिरियों आयो आहे दोस्तो आमिर अली नारेजो साहिब जो नी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानी जानी। ऐं नवीद दर साहिब ख़मीस जो ॾींहुं अक्टूबर 10 आहे। अधे लिखियो आहे जेको 10 अक्टूबर जेको लिखियो आहे ड्रामे वारनि तव्हां डेट ॾिनी आहे, उहो ख़मीस जो ॾींहुं बीहे थो। वॾा बिल्कुलु इहा मां पहिरियों एक्सप्लोर करे छॾियो आहे। 10 तारीख़ ते का पक न आहे ड्रामे अचण जी, सम्झे न। डायरेक्टरनि सां मां सभु राब्ता कया आहिनि। वधीक ॾिसूं 10 अक्टूबर अचे। वॾियूं महिरबानियूं नवीद दर साहिब। जाखड़ो साहब लिखियो है, जियो अदा सलाम, ड्रामा कब आएगा प्लीज़, दुलाब ड्रामा कब आएगा प्लीज़ आंसर। अदा साईं जेको आहे न मूंखे जेको अंदाज़ो आहे 10 अक्टूबर ते शक आहे, पक न आहे, मूंखे नथो लॻे अचे। बहरहाल जॾहिं 11 महीने में पक थी सघे थी, ड्रामो हली सघे थो। 11 महीने 10 तारीख़ ते जॾहिं 2 स्पेल मुकमल शूटिंग थी वेंदी, उन खां पोइ पक तव्हां सम्झो ड्रामो अची सघे थो। वधीक मतां 10 अक्टूबर ते अची बि वञे। बहरहाल इहो हिकिड़ो मां तव्हांखे पक न ॾींदुसि, सुबुह मां कूड़ो थी सघां थो। 10 अक्टूबर खे अञा देरि आहे, छाजे करे इहा कंफर्म ख़बर न आहे। नवीद दर साहिब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। मोहम्मद हाशिम साहिब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं जानी ख़ुशियूं जो आबाद जो। सनावला खान पहोड़ साहिब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं, सुहिणा ख़ुशियूं जो आबाद जो। आमिर अली नारेजो साहिब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। नवीद दर साहिब लिखियो आहे ख़मीस जो ॾींहुं अक्टूबर 10 आहे, साॻियूं कमेंट आहे। ऐं नवीद दर साहिब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि। अॻिते हलूं था। ऐं असगर थीबो साहिब लिखियो आहे, महिरबानी प्यारा तव्हां चांहि पीओ, वरी महिरबानी। मूं चांहि जी सलाह ई चांहि उन ॾींहुं अची वई विच में मुंहिंजी, वरी महिरबानी। असगर थीबो साहिब लख कुर्ब। ऐं अली ख़ान दिलि मोकिलिया आहिनि काफ़ी सारा, महिरबानी जानी महिरबानी। यासर अली साहिब लिखियो आहे नाइस ऐं दिलि बि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। ऐं यूसुफ चांडियो साहिब लिखियो आहे, अदा कहिड़ा हाल आहिनि, गिफ्ट ऐं दिलि मोकिलिया थी अदा, माशाअल्लाह बहितरीनु हाल आहिनि, दुआऊं तव्हांजूं, वॾियूं महिरबानियूं। तव्हां ख़ुशि आहियो, ॿियो ख़ैरु आहे। ऐं यूसुफ चांडियो साहिब ॿिया बि दिलि मोकिलिया आहिनि। ऐं गफ़ूर उनड़ साहिब लिखियो आहे, अवां सही अपडेट ॾियो था, वॾियूं महिरबानियूं। कुर्ब गफ़ूर भाउ, वॾियूं महिरबानियूं। ख़ुशि हुजो उनड़ साहिब, सदाईं ख़ुशि हुजो। बसि तव्हांजी दुआनि सां असां पकी अपडेट्स ॾींदा आहियूं, उहा कोशिशि हूंदी आहे। वधीक जेको आहे न जेको थियणो हूंदो आहे उहो ज़रूरु थींदो आहे। ऐं असगर थीबो साहिब लिखियो आहे, मां तव्हांजो वीडियो सॼो शुरू खां आख़िर ताईं ॾिसंदो आहियां, लाइक कमेंट शेयर बि कंदो आहियां हर ग्रुपनि में, वॾियूं महिरबानियूं। असगर थीबो साहिब तव्हां ग्रुपनि में हेॾे होॾे वीडियो शेयर कयो था, लख कुर्ब, मौला तव्हांखे ख़ुशि रखे जानी, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं तालिब हुसैन जेका ॿोली लिखी आहे पर मूंखे सम्झ में न आई आहे, पोइ इहा अलाए जर्मन ॿोली आहे अलाए हिब्रू ॿोली आहे, लेकिन इंग्लिश न आहे, वॾियूं महिरबानियूं। वली मोहम्मद समो साहिब लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम अदा, जागीर ड्रामे जी 4थी क़िस्त न हली ऐं हवेली ड्रामे जी 54 क़िस्त बि न हली। इहे उदासिटी मुंहिंजे जेको आहे चैनल आहे उन ते कमेंट आया आहिनि। बिल्कुलु न, इहो जॾहिं KTN वारनि जो जेको चैनल आहिनि न
उन्हनि जो जेको आहे न एनिवर्सरी हुई यानी जनमॾींहुं हुयो, इन ॾींहुं उहे चैनल ठहिया हुया। तंहिंजे करे ड्रामे खे पोइना करे उहे प्रोग्राम रखिया आहियूं, शो रखिया आहियूं, अदाकार फनकार घुराया आहियूं, दौल दमामा हे उहो सभु कुझु। इन जे करे ड्रामा न हली सघिया। हीअ कल्ह वारी वीडियो में मूं ॿुधाए छॾियो, लेकिन कमेंट अची वियो आहे तव्हांजो। मां कमेंट देरि सां ॾिठो उदासी टीवी ते। उदासी टीवी वारो कमेंट भई अॼु मां हेॾे शामिलु कया आहिनि हिकु ॿ, सम्झे था? बिल्कुलु वॾी महिरबानी। इन जे करे ड्रामो न आयो। खादब हुसैन लिखियो आहे कालीदास सीज़न 2 तकरार ड्रामा। कालीदास बि नालो लिखियो अथई, खादिम हुसैन बि। अदा इहो दुलाब ड्रामो आहे, पर फ़िलहालु तकरार जो आसिरो न आहे सीज़न 2 जो, मथां अॻिते हले। अब्दुल रहमान समझो साहब नाइस ऐं स्टिकर मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। असद अली खोकर साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। सुहिणा ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अली खान अदा ठीकु आहे लिखियो अथई, वॾियूं महिरबानियूं। अदा बिल्कुलु ठीकु आहे। ऐं अरशद कुंबर साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। एकताया दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं जानी। ऐं अबरार अली ॾहरी साहब अदा लिखियो आहे, अदा कमदार खे ड्रामे में कढनि। मुंहिंजे ख़्याल में चंड ग्रहण वारे ड्रामे जो जेको चयो अथई, या दुलाब वारे ड्रामे में जेको कमदार आहे, इन्हनि में मुंहिंजे ख़्याल में चंड ग्रहण वारे ड्रामे नालो चयो अथऊं, जेको मजू आहे चयो उन खे कढनि अथऊं। अदा उन्हनि जे हथ में आहे, वधीक कढनि न कढनि बरहाल ॾिसूं। ऐं अॻिते लिखियो अथई, अदा कमदार खे फ्रेम में कढनि, फ्रेम मां कढनि किन थो करे। अदा कमदार जे नाले चए थो इहो किन करे थो, इन खे ड्रामे में कढियो वञे चंड ग्रहण मां। वॾियूं महिरबानियूं। नवीद दर साहब दिलि मोकिलिया आहिनि, खोड़सरा महिरबानियूं जानी। मज़र बुगियो साहब लिखियो आहे, ज़बरदस्त अपडेट शाहिद भाउ, वॾियूं महिरबानियूं। अदा महिरबानियूं, ख़ुशि हुजो। ऐं पुन्नू चांजो साहब लिखियो आहे, अदा दुलाब कॾहिं हलंदो? अदा कुझु इंतज़ारु कयो। 10 तारीख़ जेका ॻाल्हि हले थी इहा त पक न आहे, अॻिते इंतज़ारु कयो, ॾिसूं था वधीक। अब्दुल रफ़ लिखियो आहे, अदा जागीर हवेली ऐं गुनाह 23 क़िस्तां छो न हलियूं आहिनि? अदा इन्हनि जो कंफर्म ऐं नंढड़ी वीडियो में ॿुधाइजो महिरबानी करे। इहो उदासी टीवी ते कमेंट आयो हुयो। अदा मां उन टाइम त न ॿुधाए सघियुमि, अपलोड करे वियुमि वीडियो, बाद में तुंहिंजो कमेंट आयो। बहरहाल अॼु वारे वीडियो में मां शामिलु करे सघियां थो। ऐं मां इहो ॿुधाए छॾियो आहे, केटिन वारनि जी चैनल जो जनमॾींहुं हुया, इन जे करे उहे न आया। उन जे लाइ प्रोग्राम उते उन टाइम हलाए रहिया हुया। फिदा हुसैन दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ताया साहब नवीद दर सभिनी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। सुहिणा ख़ुशि हुजो। कासिम खोसो साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। सुहिणा ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं कासिम खोसो साहब ॿियो बि हिकिड़ो जेको आहे स्टिकर मोकिलियो अथई, महिरबानी। सुहिणा। मोहम्मद हाशिम साहब लिखियो आहे, दिलि मोकिलिया अथई 10 अक्टूबर वारे वीडियो ते, वॾियूं महिरबानी। सुहिणा ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। दोस्तो हीअ हुया जेका अॼु जा सभु कमेंट मूं शामिलु करे छॾिया। हाणे हलूं त बक़ाया जेका गुफ़्तगू आहे उन खे पूरो कयूं। दोस्तो यकीन ॼाणियो, मां सभु कमेंट जेको आहे शामिलु करे छॾिया। मुंहिंजे ख़्याल में को कमेंट रहियो न आहे। अगरि को कमेंट रहिजी वियो आहे उनजी मां माज़रत चवंदुसि, ऐं सभिनी दोस्तनि खे मां इहा ॻाल्हि कंदुसि। दोस्तो जेका बि मां अॼु वीडियो में गुफ़्तगू कई, सॼी ऐं प्योर गुफ़्तगू कई, ऐं तव्हां दोस्तनि गुफ़्तगू मुंहिंजी सॼी ॿुधी, ऐं जेको अॼु ड्रामा रिव्यू कयोसीं प्रोफेशनल ऐं प्योर कयोसीं, इन में को जेको आहे न जेका आहे मतिलबु फेक आहे शइ न ॾिनी। मां जेको आहे न हक़ीक़त पुछो, कल्ह वॾा राब्ता कया अदा करण सां इन दुलाब जी तारीख़ जे बारे में। हाणे तव्हांखे 10 तारीख़ ते इंतज़ारु करिणो आहे, ॾिसूं छा थो थिए। पुरमो जो इंतज़ारु कयो, पुरमो अची वियो त पोइ पक थी वेंदी, पुरमो न आयो त पोइ आसिरो न कजो। बाक़ी 11 महीने जी ॻाल्हि करे सघूं था, 11 महीने में जो आहे इहो कमु वाक़ई थी सघे थो। बाक़ी जेको आहे 10 महीने जी 10 तारीख़ ते नथो लॻे मूंखे। तव्हांखे छा थो लॻे? ऐं त सभिनी दोस्तनि खे मां इहो पुछंदुसि, तव्हां मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहियो, काफ़ी अरसे खां वठी ॾिसी रहिया आहियो, कॾहिं मूं कंहिंखे जेको आहे का अहिड़ी ॻाल्हि कई आहे कंहिं ॿिए जे बारे में? मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे सभु भाइर हिकु थी रहूं, सभिनी खे अॻिते वधाइण जी कोशिशि कयूं। अॼु तव्हां ॾिठो नी यूट्यूबर जे बारे में, ऐं वरी मां इन लाइ ॻाल्हि इहा कई त असां सिंधी हिक ॿिए खे न सहंदा आहियूं न, इन जे करे हिक ॿिए खे तनक़ीद कंदा आहियूं। तॾहिं मूं ते हिननि तनक़ीद शुरू करे ॾिनी। मूंखे को फ़र्क़ु न पवंदो, मुंहिंजो मौला मूंखे ॾिसी रहियो आहे, मां जेके पंहिंजी महिनत करे रहियो आहियां। बाक़ी उर्दू ड्रामे वारा चैनल वारा तव्हां ॾिसो, पंजाबी ॾिसो, इंडियन ॾिसो, कॾहिं हिक ॿिए ते तनक़ीद न कंदा, हिक ॿिए खे सपोर्ट करे अॻिते निकिरी वेंदा। ऐं असां छो पोइना आहियूं? इन वजह खां पोइना आहियूं। जेका वजह तव्हां हाणे ॾिठी, जेका वजह मां तव्हांजे साम्हूं रखी, मूंखे वॾो दुख थियो। हिकिड़ो मुंहिंजी मतिलबु कैटागरी जो यूट्यूबर मुंहिंजे मथां तनक़ीद शुरू करे ॾिनई। माना कैटागरी हिकिड़ी आहे न ड्रामे जी, ॿिन्ही जी, ॿई ड्रामनि ते रिव्यू कयूं था,
वरी मूं ते तनक़ीद शुरू करे ॾिनई। इहो ग़लति आहे। इहो आम जेको आहे न अॼुकल्ह वॾे वॾे जेको आहे न कुझु ॿिया चैनल अहिड़ा आहिनि वॾा जंहिं ते तव्हां ॾिसंदा हूंदव हिक ॿिए खे तनक़ीद कंदा आहिनि पाण खे मशहूरु करण जे लाइ, ऐं मूं ते बि उहा तनक़ीद थी आहे। हुन पाण खे मशहूरु करण जे लाइ पंहिंजे चैनल खे वधाइण सब्सक्राइबर वधाइण जे लाइ इहा ॻाल्हि कई। ज़ाहिर ॻाल्हि आहे हुन इहा ॻाल्हि कई, हुन इहा वीडियो इन लाइ ठाही त बाबा मां इहा वीडियो ठाहींदुसि। ज़ाहिर ॻाल्हि आहे शाहिद खोसे खे ख़बर पवंदी, शाहिद खोसो बि वीडियो ठाहींदो मुंहिंजे बारे में। 23,000 हुनजा सब्सक्राइबर आहिनि, उन जा हेतिरा हज़ारे सब्सक्राइबर मुंहिंजो जॾहिं चैनल ॾिसंदा वीडियो ॾिसंदा वरी मुंहिंजे चैनल ते उहे माण्हू मोटी ईंदा, मुंहिंजा सब्सक्राइबर वधी वेंदा। इहो हूंदो आहे हिकु तरीक़ो। हुन इहा कोशिशि कई आहे। बाक़ी हुनखे मूं घटि वधि कुझु बि न ॻाल्हायो आहे, लेकिन हाणे बि मां अगरि मुंहिंजी उहो वीडियो ॾिसी रहियो आहे उनखे इहा ॻाल्हि कंदुसि, मां तुंहिंजो अॼु बि नालो न वरितो आहे, तुंहिंजो वीडियो सिर्फ़ु ॾेखारियो आहे। नालो वठणु छा हाणे तुंहिंजो नालो मां वठां बि सही, मूंखे को फ़र्क़ु न पवंदो, मां ड्रिजां बि नथो। सिर्फ़ु इन जे लाइ नालो नथो वठां त माण्हू तोखे घणो तनक़ीद जो मथां को कमेंट में कुझु अहिड़ो लिखी वठे, इन जे करे तोखे इहो ॻाल्हि ज़रूरु कंदुसि। महिरबानी करे असांजे तनक़ीद बि न कर, पंहिंजे तूं कम सां कमु रख ऐं पंहिंजे कम खे अॻिते वधाए, पंहिंजी महिनत सां वधाए। तुंहिंजी महिनत तोखे अॻिते पुॼाईंदी। दोस्तो हाणे हलूं था जेको आहे चंड ग्रहण बि तव्हां ॾिठो, जागीर बि गुनाह जा व्यूज़ घटि अचनि था सफ़ा। मां ॾिठो आहे गुनाह माण्हुनि खे नथो वणे ड्रामो एतिरो, जागीर वणे थो। जागीर जा 10,000 प्लस सब्सक्राइब व्यूज़ अचनि था, 12-15,000 ताईं बि हलिया था वञनि, अञा मथे कंहिं वीडियो ते बि आहिनि। मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त गुनाह ड्रामो कंहिंखे बि न वणियो, जागीर ड्रामो सभु खे वणियो, गुलाम हुसैन ड्रामो सभु खे वणियो, हवेली ड्रामो माशाल्लाह हाणे त अञा ज़बरदस्त हली रहियो आहे। बाक़ी दुलाब जो इंतज़ारु घणो आहे, दुलाब जी रिसर्च घणी आहे, दुलाब त अॻे फेमस थी चुको आहे। जॾहिं ईंदो त इंशाअल्लाह मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त 1000 व्यूज़ खणंदो, ऐं छाजे करे उहो अॻे फेमस थी चुको आहे। उनजो जेको आहे न क्वालिटी ऐं उनजो जेको कहाणी ऐं ॿियो सोप सीरियल ऐं वॾा अदाकार ऐं सुठी लोकेशन जे करे ऐं बहितरीनु जेको आहे न उनजी कहाणी आहे, इन जे करे अॻे फेमस थी चुको आहे। बसि हुनजो अचण जो इंतज़ारु आहे। जीअं पोगो हो ड्रामो सभिनी खे कटे वेंदो। बहरहाल असांखे इंतज़ारु करिणो आहे। इहो सर्दियूं जीअं फुल स्टार्ट थी वेंदियूं, सियारो ड्रामो स्टार्ट थी वेंदो, लेकिन तव्हां इहो यादि कजो सियारे में तव्हां ड्रामे खे इंजॉय कंदव, सुकून सां पंहिंजे सवड़ में वेही करे सुम्ही करे ॾिसंदव। ड्रामो अहिड़ो ड्रामो आहे ऐं बहितरीनु ड्रामो। अगरि तव्हां चाहियो था त बंदि न थिए विच में त पोइ छॾे ॾियोसि, कुझु क़िस्तां भली शूट थियनि ऐं शूट थी वेंदियूं घणियूं क़िस्तां त पोइ ड्रामो हलंदो रहंदो, पोइ बंदि न थींदो ऐं ज़बरदस्त हलंदो रहंदो। पोइ मुंहिंजो अंदाज़ो इहो ई आहे, जेतिरो हो कंदो ओतिरो ई VIP हलंदो। ऐं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अॼु जेको वीडियो आहे उहो आहे पंहिंजी पुॼाणी ते। गर्मी बि घणी आहे, मूंखे पघर ई पघर हलनि था पिया, पखा वखा मूं बंदि करे छॾिया आहिनि, छो जे करे जीअं आवाज़ु क्लियर रिकॉर्ड थी तव्हां वटि अचे। ऐं मिलंदासीं सुभाणे वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो, जिते बि हुजो आबाद हुजो। असांखे ॾींदा इजाज़त। असांजे चैनल जे वीडियो जे हेठां कमेंट सुठा कंदा, पंहिंजी क़ीमती राय ॾींदा ऐं दोस्तनि ताईं असांजी वीडियो ज़रूरु पुॼाईंदा। असां बि इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं सुभाणे जेके वीडियो, सुभाणे जेके अपडेट आणियूं, सुठी मां सुठी अपडेट्स आणियूं, सुठी शइ आणियूं ऐं तव्हां ते पुॼायूं। उन में को बि लफ़्ज़ हेॾे होॾे न हुजे, सुठी पकी अपडेट्स हुजे। पंहिंजी पूरी कोशिशि कंदा रहंदासीं। ख़ुशि जो आबाद जो। जिया लतीफ़ जी धरती। अल्लाह हाफ़िज़।